सकाफ़त लफ़्ज़ जी इस्तिलाही माना आहे इंसान के जीअण जो सलीक़ो सेखारणु। पर प्यारे शागिर्दो, पाण खे जीअण जो सलीक़ो कीअं सिखी सघूं था? जीअण जो सलीक़ो सिखण लाइ जेका अहम तरीन अंसर आहे उहो आहे इल्म। इल्म खे पिराईंदासूं त पंहिंजी सकाफ़त खे बि बचाए सघंदासूं। दुनिया जी क़ौमुनि उतां जी तहज़ीबुनि पंहिंजी सकाफ़त खे बचाइण लाइ तालीमी मैदान में तरक़ी कई, पाण खे अॼु भरो कयो, छाकाणि त तालीमी ज़िंदगी सेखारण जो सलीक़ो सेखारे सघे थी। तालीम के मैदान जा सिपाही जाबिर बिन हयान अल गाज़ी बैरूनी बणजंदा आहिनि त पोइ पंहिंजूं ज़िंदगियूं ठाहे जीअण जो सलीक़ो सेखारींदा आहिनि। तालीम के मैदान जा सिपाही जॾहिं आइंस्टाइन, आइज़ैक न्यूटन ऐं ग्राहम बेल बणजंदा आहिनि त पोइ उहे ॿियनि जे कम अची जीअण जो सलीक़ो सेखारींदा आहिनि। तालीम के मैदान जा सिपाही जॾहिं एलेक्जेंडर, फ्लेमिंग, एडवर्ड ऐं जेनिंग बणजंदा आहिनि त पोइ माइक्रोबायोलॉजी, एंटीबायोटिक्स ऐं वैक्सीनेशन जी इजाद करे ज़िंदगी बचाईंदा ऐं जीअण जो सलीक़ो सेखारींदा आहिनि। तालीम के मैदान जा सिपाही जॾहिं सियासत में लहंदा आहिनि त इब्राहिम लिंकन, मंडेला, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बची क़ौम खे जीअण जो सलीक़ो सेखारींदा आहिनि। तालीम के मैदान जा सिपाही जॾहिं रहनुमा बणजंदा आहिनि त सर सैयद अहमद खान, मोहम्मद अली जिन्ना, GM सैयद बणजी क़ौम जी रहनुमाई करे कंहिं जीअण जो सलीक़ो सेखारींदा आहिनि। तालीम के मैदान जा सिपाही जॾहिं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी के मैदान में लहंदा आहिनि त हारीअ जो पुट बिल गेट्स या गुरबती अफ़लास जो साम्हूं करण वारी मादाम क्यूरी मुसीबतुनि सां वरी भिड़ी जीअण जो सलीक़ो सेखारींदा आहिनि। तालीम के मैदान जा सिपाही जॾहिं कलमकार, मौसीकार ऐं फनकार बणजंदा आहिनि त पोइ अजवर मक़सूद, आबिदा परवीन, नुसरत फ़तेह अली खान ऐं अहमद जलील बणजी अमन जो पैगाम ॾेई जीअण जो सलीक़ो सेखारींदा आहिनि। त पोइ प्यारा माण्हू, सिंध ऐं सिंध जी सकाफ़त का अगर हकीकी माना में चाह रखो था त अचो अॼु पंहिंजी हिन सकाफ़ती ईद जे मौक़े ते हिकु वचन करियूं। अचो त इल्मु पिरायूं, अचो त सिंध सवारियूं, अचो त पंहिंजी सकाफ़त बचायूं। अॼु असांजी हिन ईद जे मौक़े ते शागिर्दनि जी पंहिंजो